जी नाज़रीन, खानपुर मां ख़बर शामिल कंदा हलूं। खानपुर वेझो रुस्तम थाणे जी हद ॻोठ मोहम्मद हयात बिरोही में जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में फसल खे पाणी ॾियण जे मामले तां झेड़ो थी पियो। धुरियुनि जी हिक ॿिए मथां फायरिंग। ज़मीन में कमु कंदड़ बिरोही बिरादरीअ जो नौजवान हफ़ीज़ुल्लाह बिरोही गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वारस इस्पताल खणाए विया, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहण सबबि फ़ौत थी वियो आहे। मारिजी वियल नौजवान जो लाश खानपुर इस्पताल आंदो वियो, जितां पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। मारिजी वियल नौजवान जे वालिद खमीसो बिरोही इस्पताल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि दोदाणी जतोई ऐं मिसराणी जतोइनि विच में फसल में पाणी ॾियण जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान दोदाणी ऐं मिसराणी जतोइनि हिक ॿिए मथां फायरिंग करे ॾिनी। खमीसो बिरोही दोदाणी धुर मथां इल्ज़ाम हणाईंदे चयो त दोदाणी जतोई धुर जे माण्हुनि जी गोली लॻण सबबि मुंहिंजो नौजवान पुटु मारिजी वियो आहे। रिपोर्ट बहादुर अली बोड़ो, सिंधु वेब न्यूज़ टीम, खानपुर।